नाज़िम वफ़ाक़ी हुकूमत तोशाखाना 2 केस जो फ़ैसिलो इंसाफ़ ते बदल ऐं क़ानून मूजिब करार ॾेई छॾियो आहे। इत्तलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त फ्रॉड तहत तोहफ़नि जो घटि अघु लॻाए सरकार खे घटि रक़म ॾिनी वई। स्टेट खे करोड़ रुपयनि जो नुक़सान पहुचाए तोहफ़ा पाण वटि रखिया विया। वफ़ाक़ी सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त तोशाखाना 2 केस में बानी पीचाए ख़िलाफ़ पक्का सबूत मौजूद आहिनि। ॿियनि खे चोर ऐं धाड़ियल चवण वारो पाण धाड़ो हणंदो रहियो। कानून वारे वज़ीर मुमलिकती वज़ीर बैरिस्टर अकील मलिक चयो आहे त तोशाखाना 2 केस जो फ़ैसिलो आईन ऐं क़ानून मूजिब आहे। बानी पीचाए मथां कानून जी भञकड़ी साबित थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे ॾियूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत तोशाखाना 2 केस जो फ़ैसिलो इंसाफ़ ते बदल ऐं कानून मूजिब करार ॾेई छॾियो आहे। इत्तलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त फ्रॉड तहत तोहफ़नि जो घटि अघु लॻाए सरकार खे घटि रक़म ॾिनी वई। स्टेट खे करोड़ रुपयनि जो नुक़सान पहुचाए तोहफ़ा पाण वटि रखिया विया। वफ़ाक़ी सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त तोशाखाना 2 केस में बानी पीचाए ख़िलाफ़ पक्का सबूत मौजूद आहिनि। ॿियनि खे चोर ऐं धाड़ियल चवण वारो पाण धाड़ो हणंदो रहियो। कानून वारे मुमलिकती वज़ीर बैरिस्टर अकील मलिक चयो आहे त तोशाखाना 2 केस जो फ़ैसिलो आईन ऐं क़ानून मूजिब आहे। बानी पीचाए मथां कानून जी भञकड़ी साबित थी आहे।